अस्सलाम वालेकुम। अच्छा, करंट अफेयर में असां 2020 डिस्कस कयूं पिया। छो जो करंट अफेयर नॉर्मली जेके बि एग्ज़ाम्स हूंदा आहिनि उन्हनि में पोइ 2 सालनि जा पुछा कया वेंदा आहिनि। सो असां हिन में तक़रीबन अधु साल कवर करे आयासीं, या अधु ईअं सम्झो त जेके बि आम सुवाल हुयासीं कवर कयासीं, बाक़ी जेके अधु आहिनि अॼु उहे कवर कयूं था पिया। अच्छा, 2020 में वर्ल्ड हैप्पीनेस इंडेक्स आई। वर्ल्ड हैप्पीनेस इंडेक्स हाणे इन में पुछा कयो वियो। हाणे इन जीअं नाले मुज़ाहिरा त दुनिया में जेके ख़ुशि ममालिक आहिनि उन्हनि में जेको आहे सो पाकिस्तान जो कहिड़ो नंबर आहे, त पाकिस्तान जो नंबर हुयो 66, 66 नंबर। टोटल 156 मुल्कनि में इहो सर्वे थियो हुयो ऐं 156 मंझां 66 नंबर ते पाकिस्तान आयो। फर्स्ट नंबर ते तव्हांजे जेको आहे जनरल नॉलेज में क्वेश्चन अची सघे थो पियो त फर्स्ट नंबर ते केरु हुयो। फर्स्ट नंबर ते हुयो फिनलैंड। ठीकु आहे। ऐं फिनलैंड दुनिया जो मुंहिंजे ख़्याल में 100% मुल्क आहे जंहिंमें 100% एजुकेशन आहे, यानी उन जा 100% माण्हू जेका अडल्ट्स आहिनि उहे पढ़ियल हूंदा आहिनि। ऐं दुनिया जो ख़ुशि तरीन जेके माण्हू आहिनि उहे फिनलैंड जा आहिनि। ठीकु आहे। पाकिस्तान काई नंबर ते हुयो? 66 नंबर ते हुयो। अच्छा, लाहौर सियालकोट मोटरवे। लाहौर सियालकोट मोटरवे, हाणे जिते तव्हां ॾिठो हूंदो राति जे टाइम हिकिड़ी औरत खे जेको आहे सो उनजो रेप कयो वियो। इहो जेको आहे वॾो अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुयो। इहो इन ई मोटरवे ते इहो वाक़ियो थियो हुयो। सो इन जी जेको आहे इनखे पब्लिक जे लाइ ओपन कयो वियो। इहो तव्हांखो करंट अफेयर में पुछा करे सघनि था डेट। त इन जी डेट हुई 18 मार्च 2020। अच्छा, ॿियो इन जी तव्हांखो लेंथ पुछा करे सघनि था पिया जनरल नॉलेज जे क्वेश्चन में, त हिन जी लेंथ आहे 103 किलोमीटर। यानी यादि रखणु आसान आहे, 100 खां थोरो वधीक 103 किलोमीटर इन जी लेंथ आहे। अच्छा, ॿियो इन जो कोड, जेकी बि मोटरवेज़ आहिनि उन्हनि जा कोड हूंदा आहिनि M1, M2, M3। त हिन लाहौर सियालकोट मोटरवे जो जेको कोड आहे उहा M11। ठीकु आहे, M11 हे बि तव्हांखे ज़हन में रखिणो आहे। सो हिन मां 3 या 4 क़िस्मनि जा तव्हांजा क्वेश्चन ठही सघनि था। अच्छा, 103 किलोमीटर इन जी लेंथ आहे, M11 इन जो कोड आहे या नालो आहे। 18 मार्च 2020 ते पब्लिक जे लाइ ओपन कयो वियो। ठीकु आहे। अच्छा, कोविड जे लाइ पास्ट पेपर में क्वेश्चन आया आहिनि। जीअं मिसाल चवंदा आहिनि त फर्स्ट पर्सन हू टेस्टेड पॉज़िटिव, कोविड पॉज़िटिव, उनजो नालो छा हुयो? त उनजो यहया जाफ़री। ठीकु आहे, यहया जाफ़री। अच्छा, काथूं आई कोविड पाकिस्तान में? ईरान मां आई। यानी जेके ज़ाहिर विया ईरान में, उतां जेको आहे सो हे पहिरियों जेको आहे सो पेशेंट हुयो। अच्छा, उनखां पोइ फर्स्ट डेथ पुछा कंदा आहिनि त फर्स्ट डेथ कॾहिं थी कोविड जे करे? हाणे मूंखे इहो कंफर्म न आहे त हे ई शख़्स हुयो या ॿियो को हुयो। बहरहाल फर्स्ट डेथ जेका थी हुई उहा 18 मार्च ते थी। यानी हिन डेट में तव्हां ध्यान में रखी छॾियो त 18 मार्च ते ई लाहौर सियालकोट ओपनिंग थी हुई ऐं 18 मार्च ते ई फर्स्ट डेथ थी हुई। छाजे करे? कोविड जे करे। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ फर्स्ट डॉक्टर बि पुछा कंदा आहिनि। इहो बि पास्ट पेपर्स में आयल आहे त पहिरियों डॉक्टर जेको फोत थी वियो हुयो उनजो छा नालो हुयो? नॉर्मली उनजो नालो पुछा कई वेंदी आहे त उन नालो हुयो उस्मान रियाज़। डॉक्टर उस्मान रियाज़। अच्छा, इहो गिलगित बल्तिस्तान में हुयो। ठीकु आहे, गिलगित बल्तिस्तान में फोत थी वियो। अच्छा, जेका पहिरीं सैयद यहया जाफ़री जेको आहे सो जेको इहो बि GB में पहिरियों जेको आहे सो टेस्ट, बल्कि डेथ पहिरीं जेको आहे सो उहा GB में थी। ऐं हे कंफर्म न आहे त सैयद यहया जाफ़री काथों जो। पहिरीं डेथ जेका हुई 18 मार्च ते कोविड जे करे उहा GB में रिपोर्ट थी। ऐं डॉक्टर पहिरियों जेको डेथ करे हो कोविड जे करे ड्यूटी सर अंजाम ॾींदे, उहो डॉक्टर उस्मान रियाज़ GB में, नवंबर में तक़रीबन जेको आहे सो हिन जी डेथ थी हुई। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ इमरान ख़ान हिकिड़े ड्राई पोर्ट जो इफ़्तिताह कयो हुयो। उनजो नालो पुछा कंदा आहिनि। करंट अफेयर में इहो क्वेश्चन ईंदो आहे, पोइ 2 सालनि में आहे, इन करे ड्राई पोर्ट ओपन कयो वियो हुयो। उहो कहिड़ो आहे? हाणे ड्राई पोर्ट छा हूंदो आहे? जेको असांजो सियालकोट आहे उहो ड्राई पोर्ट आहे। नॉर्मली जेके पोर्ट हूंदा आहिनि, यानी कि जंहिंखे पाण बंदरगाह चवंदा आहियूं, उहो समुंड जे किनारे ते, जीअं गवादर पोर्ट थी वियो, बिन कासिम पोर्ट, कराची पोर्ट। ड्राई पोर्ट हूंदा आहिनि जेके समुंड खां परे हूंदा आहिनि, पर उहे बिज़नेस हब हूंदा आहिनि, इन करे उनखे पोर्ट जो दर्जो ॾिनो वेंदो आहे। यानी उतां सामान पैक थींदो आहे, उन कस्टम ड्यूटी बि उती पैक थींदी आहे। उनखां पोइ उन जा जेके कंटेनर आहिनि उहे सील थी वेंदा आहिनि। उनखां पोइ जिते पोर्ट ते पहुचंदा आहिनि उते ॿीहर उन्हनि खे न कस्टम पैक करिणो पवंदो आहे, न उनखे चेक कयो वेंदो आहे। जेका उनजी सील हूंदी आहे सिर्फ़ु उहा चेक कई वेंदी आहे। हाणे हिन महिल ताईं असांजो सियालकोट जेको आहे उहो ड्राई पोर्ट हुयो। सो हिकिड़ो ॿियो ड्राई पोर्ट यानी कि ओपन कयो वियो, उनजो नालो पुछा कयो वेंदो आहे त उन ड्राई पोर्ट जो नालो छा हुयो जेको 2020 में इमरान ख़ान जंहिंजी ओपनिंग कई आहे, इनाग्रेट कयो, त उनजो नालो अज़ाखेल। अज़ाखेल, इहो किथे आहे? नौशहरा में। ठीकु आहे, नौशहरा KPK में इहो ओपन कयो वियो बाय इमरान ख़ान। ठीकु आहे। कहिड़ी डेट ते? 10 जनवरी 2020 ते। ठीकु आहे, 10 जनवरी 2020 ते ओपन कयो वियो ड्राई पोर्ट। नालो छा अथसि? अज़ाखेल, नौशहरा KPK में हुयो। ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ आहे आर्मी अमेंडमेंट एक्ट, जेको आहे कुझु बिल्स पास थींदा आहिनि। हाणे जीअं चीफ ऑफ द आर्मी स्टाफ खे अमेंडमेंट ॾिनी वई
इन जी तव्हां डेट पुछा करे सघंदा। पहिरियों त आर्मी अमेंडमेंट एक्ट आहे 1952, अमेंडमेंट एक्ट 1952, 1952 जो एक्ट। हाणे इहो हुयो 1952 में ठहियो। उनखां पोइ जेका हाणे न थी उन जो नालो हूंदो आर्मी अमेंडमेंट एक्ट 2020। हाणे इहो तव्हांखां पुछा करे सघंदा त इहो कॾहिं पास थियो हुयो, त इहो पास थियो हुयो 7 जनवरी ते आहे केस, 7 जनवरी 2020 ते पास थियो हुयो। अच्छा, छाजे करे पास थियो, इन रीज़न छा हुयो? चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं चीफ ऑफ जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी, हिननि ॿिन्हिनि खे एक्सटेंशन मिली हुई, आर्मी चीफ खे बि ऐं जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी खे एक्सटेंशन मिली। कहिड़े बिल जे तहत? आर्मी अमेंडमेंट एक्ट 2020 जे तहत। कॾहिं पास थियो हुयो? 7 जनवरी 2020। अच्छा, उनखां पोइ हिकिड़ो न्यू बॉर्डर पाकिस्तान ऐं ईरान जे विच में खोलियो वियो। पहिरियों जेको असांजे विच में बॉर्डर आहे उन जो नालो आहे ताफ्तान बॉर्डर, ठीकु आहे, जेको हाणे असांजो मौजूदा हुयो। न्यू बॉर्डर ओपन कयो वियो, उनजो नालो पुछंदा आहिनि त पाकिस्तान ऐं ईरान जे विच में नओं बॉर्डर कहिड़ो खुलियो हुयो, त उनजो नालो आहे गवादर रमदान बॉर्डर, ठीकु आहे। तव्हां कोई नालो पुछी सघनि था पिया, डेट मूंखे बि ख़बर न आहे। ऐं नॉर्मली इहो पेपरनि में इहो पुछा बि इहो कंदा आहिनि GK में या करंट अफेयर में, त इन जो नालो छा हुयो? गवादर रमदान। मुंहिंजे ख़्याल में गवादर असांजी साइड ते जेको सिटी आहे ऐं रमदान उन्हनि जे साइड ते जेको सिटी आहे, उन ॿिन्हिनि खे मिलाए करे गवादर रमदान सिटी बॉर्डर नालो रखियो वियो आहे। अच्छा, अहिड़े तरीक़े सां 2020 में चाइना हिकिड़े शहर खे सिस्टर सिटी ऑफ चाइना जो दर्जो ॾिनो हुयो, उहा फैसलाबाद। तव्हां खां इहो ई पुछी सघंदा पिया त कहिड़े सिटी खे, छो जो हे उन्हनि जो इंडस्ट्रियल हब आहे, ऐं इन करे शायदि इनखे सिस्टर सिटी ऑफ चाइना, ठीकु आहे, इन जो दर्जो ॾिनो वियो। पुछा करे सघनि था पिया त इहो कहिड़ो हुयो, ठीकु थी वियो। अच्छा, उनखां पोइ कुझु इंडेक्स हुयूं, जीअं हेनले पासपोर्ट इंडेक्स, इहा हर साल पंहिंजी HANLEY हेनले पासपोर्ट इंडेक्स, हाणे इहा हर साल जेके पासपोर्ट हूंदा आहिनि ताक़तवर पासपोर्ट, उन्हनि जी जेको आहे सो लिस्ट शाया कई वेंदी आहे या जारी कई वेंदी आहे। सो उन में तव्हां खां पुछी सघनि था पिया त पाकिस्तान जी रैंकिंग कहिड़ी हुई, त पाकिस्तान 4th वर्स्ट कंट्री हुयो, यानी कि ईअं खणी सम्झो त हेठे पासे ॾों 4थे नंबर ते। जीअं 200 मुल्क आहिनि टोटल, त पाकिस्तान 196 नंबर ते हुयो, 4th वर्स्ट अनफॉर्चुनेटली पासपोर्ट इन जेको आहे सो दुनिया में इन खे चयो हुयो, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां ग्लोबल टेररिज़म इंडेक्स, जेके बि नेगेटिव शयूं आहिनि उन में पाकिस्तान अॻिते आहे। ग्लोबल टेररिज़म इंडेक्स, इन में पाकिस्तान जेको आहे सो 7th पोज़ीशन ते हुयो, 7 नंबर ते हुयो, टॉप ते, यानी कि टेररिज़म जे हवाले सां पाकिस्तान अनफॉर्चुनेटली अगेन 7 नंबर ते हुयो। ऐं पासपोर्ट जेको आहे असांजो कमज़ोर तरीन हुयो। अच्छा, पोलियो केसिस 2020 में केतिरा थिया, इहो मुख़्तलिफ़ पेपरनि में जेको आहे सो इहो केस पुछा कई वई आहे, त 38 पोलियो केसिस हुया। पोलियो जेको आहे तक़रीबन सॼी दुनिया मां ख़तमु थी वियो आहे। बिल गेट्स जी जेका एड आहे उन जे ज़रिए पूरी दुनिया में पोलियो जो ख़ात्मो थी वियो आहे। सिर्फ़ु 3 मुल्क बचिया आहिनि, जंहिंमें हिकिड़ो पाकिस्तान, ॿियो अफ़गानिस्तान, टियों मूंखे यादि न आहे। सिर्फ़ु 3 मुल्कनि में हिन महिल ताईं पोलियो आहे, बाक़ी सॼी दुनिया में पोलियो ख़तमु थी चुको आहे। इवन इंडिया जहिड़ो मुल्क जंहिंजी आबादी बि असां खां वधीक आहे, कचियूं आबादी बि घणियूं आहिनि, उन मां बि ख़तमु थी वियो। मुंहिंजे ख़्याल में 3 मुल्क इंडिया न आहे, जेसिताईं मुंहिंजे ज़हन में अचे थो। 2 मुल्क कंफर्म आहिनि, त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान में अञा ताईं केसिस रिपोर्ट थियनि था, 3 मूंखे यादि न आहे। बहरहाल इन्हनि 3 मुल्कनि में पोलियो केसिस अञा ताईं रिपोर्ट थियनि था। हे 2020 जी फिगर आहे, असां छो करे हिन महिल ताईं 2020 कवर कयूं था। तव्हां पुछी सघनि था त पोलियो केसिस रिपोर्टेड या नंबर ऑफ पोलियो केसिस रिपोर्टेड इन 2020, त 38 पोलियो केसिस हुया, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ तव्हांखे हिकिड़ो ॿियो क्वेश्चन पुछी सघनि था पिया त ज़िंदगी ऐप, हाणे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा क्वेश्चन इन मां तव्हांखे घुमाए फिराए करे पुछी सघनि था पिया त इमरान ख़ान जंहिं ऐप जो इफ़्तिताह कयो हुयो इन ऑर्डर टू कंट्रोल जेको आहे सो ड्रग्स या ड्रग्स अब्यूज़ खे कंट्रोल करण जे लाइ जेका ऐप जेको आहे सो अपलोड कई वई, हुकूमत जे तरफ़ां जारी कई वई, उनजो छा नालो आहे? त उनजो नालो ज़िंदगी ऐप, या ईअं चई सघंदा त ज़िंदगी ऐप जो पर्पज़ छा हुयो? टू कंट्रोल ड्रग्स अब्यूज़, ठीकु आहे। ड्रग्स अब्यूज़ खे कंट्रोल करण जे लाइ इहा ऐप ठाही वई। अच्छा, उनखां पोइ हिकिड़ो ॿियो बिल इन वांगुरु ई जेको आहे सो पास थियो हुयो, जीअं मुख़्तलिफ़ बिल पास थिया आहिनि, ज़ैनब अलर्ट बिल। हाणे हे इंपॉर्टेंट आहे, हे अक्सर जेको आहे सो पेपरनि में पुछा कयो थो वञे अॼुकल्ह करंट अफेयर में, ख़ासि तौर ते ज़ैनब अलर्ट बिल, ठीकु आहे। हे जेके मिसिंग चाइल्ड हूंदा आहिनि, जेके ॿार अगवा थी वेंदा आहिनि या उन्हनि सां अलाह न करे रेप केसिस हूंदा आहिनि या इन टाइप जा जेके बि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो बिल पास कयो वियो हुयो। हाणे इन जी डेट तव्हां खां पुछी सघनि था पिया त इहो 10 जनवरी ते पास कयो वियो हुयो, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ अॻिते हलूं था पाण